जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं राणीपुर खां। राणीपुर ॻोठ हाजी रहीम बख्श वसाण में वज़ीर आला सिंध जो सलाहकार शेर सिंध मोहतरम जनाब नवाब खान वसाण जी मान में मोहम्मद आज़म वसाण ऐं नेशनल बैंक ऑफिसर माशूक अली वसाण जे तरफ़ां इफ़्तार पार्टी जो प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें केतिरनि ई सियासी समाजी अॻुवाननि शिरकत कई। क्लब राणीपुर जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तालको कोडी जी हिकु मज़बूत क़िलो आहे। उनमें यूसी झंडो मशाइख़ में समूरो अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी सां बेपनाह मोहबत करे थो। यूसी झंडो मशाइख़ में कंहिंखे ताक़त न आहे जो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे शिकस्त ॾेई सघे। असां हमेशह ग़रीब मिसकिन माण्हुनि जी ख़िदमत कई आहे, जेका कंहिंखां बि ॻुझी न आहे। वसाण हाउस कोडी जी या वसाण हाउस खैरपुर जा दरवाज़ा हमेशह लाइ हर माण्हू लाइ खुलियल हूंदा आहिनि। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे हुकुम खे लबैक चवंदे अवाम जी ख़िदमत खे तरजीह ॾींदा आहियूं। उन वक़्तु शरीक महिमान मोहम्मद नवाज़ तुनियो, बशीर अहमद सरकी, खुदा बख्श वसाण, मुमताज़ हुसैन वसाण, सिकंदर अली सरकी, वॾेरो सुभान अली वसाण, सहाफ़ी रज़ा राजपर, सियासी समाजी अॻुवान, ॻोठनि जा मौज़ूद शख़्सियतूं ऐं सिविल सोसाइटी जे अॻुवाननि शिरकत कई।